नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा हलूं त पंगरियो लॻे ॻोठ सोबो देरो चांडियो में पुराणे तकरार तां चांडिया बिरादरी जे झेड़ो गुज़िरियल ॾींहुं क़त्ल थी वियल नौजवान मोहम्मद जुमन चांडियो ऐं अब्बास अली चांडियो जे क़त्ल जी FIR मोहम्मद हनीफ चांडियो जी फरियाद ते ॻोठ सन्याहो जे रवासिन साईं ॾिनो चांडियो, मोहिब चांडियो, वाहिद चांडियो, गुलाम हुसैन, मीर हसन उर्फ मीरो चांडियो, हुसैन चांडियो, असलम चांडियो, अली गोहर चांडियो, अब्दुल सत्तार चांडियो, मुराद अली चांडियो ते केस दाख़िल करे वरितो है। SHO अल्लाह बचायो पीरज़ादो पुलिस जे वॾी नफ़री साण ॻोठ सनायो में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो, पर जवाबदार घर खाली करे फरार थी विया आहिनि, जंहिं करे को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। जॾहिं त हैदराबाद सिविल अस्पताल में दाख़िल 3 मां हिकु ज़ख़्मी हुसैन चांडियो जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। ॿिए पासे खूनी झेड़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ हरास पखिड़ियल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।